जेकॾहिं अव्हां खे चांहि पीअणु पसंदि न आहे त बहितर आहे त चांहि जो इस्तेमालु आदत बणायो, छो त इन सां उमिरि सां गॾोगॾु याददाश्त घटिजण खे बि रोकण में मदद मिले थी। इहा ॻाल्हि अमेरिका में थियल हिक तिबी तहक़ीक़ में साम्हूं आई आहे। कोलंबिया यूनिवर्सिटी जी तहक़ीक़ में ॿुधायो वियो आहे त फ्लूनोल्स नाले एंटी ऑक्सीडेंट मुरकब सां भरपूर ग़िज़ा जो इस्तेमालु याददाश्त जी कमज़ोरी जो इम्कान घटाए थो। हीउ मुरकब चांहि, सूफ़ ऐं बेरीज़ समेत ॿियनि मेवनि ऐं भाॼियुनि में हूंदो आहे। हर ॿूटे में अहिड़ी रीति हिक खां वधीक मुरकब मौजूदु हूंदा आहिनि। हिन तहक़ीक़ में 3500 खनि माण्हुनि खे शामिल करे ॾिठो वियो हो त वधीक मिक़दार में फ्लूनोल्स जे इस्तेमाल सां याददाश्त ते कहिड़ा असर पवनि था। नतीजनि में ख़बर पई त रोज़ानो 500 मिलीग्राम फ्लूनोल्स जे इस्तेमाल सां पोढ़ाइप में उमिरि वधण सां याददाश्त ते पवंदड़ नाकारी असरनि खे मोटाइण में मदद मिली सघे थी। मौक़िक़नि ॿुधायो त नतीजनि मां इहे साबितियूं मिलियूं आहिनि त असांजी पीरसन थींदे ई ज़हन खे मुख़्तलिफ़ ग़िज़ाई शयुनि जी ज़रूरत हूंदी आहे। तहक़ीक़ मूजिबि शुरूआत में जिन माण्हुनि जी ग़िज़ा में फ्लूनोल्स जो मिक़दार घटियो, उन्हनि खे ई ग़िज़ाई जुज़ वधीक इस्तेमालु करायो वियो त याददाश्त जी टेस्ट में उन्हनि जो स्कोर 10.5% वधियो। हिन तहक़ीक़ जा नतीजा जर्नल दी प्रोसीडिंग्स ऑफ द नेशनल अकेडमी ऑफ साइंसिस में शाया थिया। ताज़ो अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन में शाया तहक़ीक़ में ॿुधायो वियो त जवानी या विचोली उमिरि में फ्लूनोल्स सां भरपूर ग़िज़ाउनि जो इस्तेमालु आदत बणाइण सां पोढ़ाइप में जिस्मानी मज़बूतीअ खे मुस्तहकिम रखणु मुमकिन थींदो आहे। हिन तहक़ीक़ में दरियाफ़्त कयो वियो त रोज़ानो 10 मिलीग्राम वाधू फ्लूनोल्स सां उमिरि सां गॾोगॾु ईंदड़ जिस्मानी कमज़ोरीअ जो ख़तरो 20% घटाए सघिजे थो।